अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो कबूतर फ़क़ीर महर मदाही ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज कबूतर फ़क़ीर। नाज़रीन, सिंध जे तमामु ख़ूबसूरत इलाइक़े थर में अॼु मौजूदु आहियां उठियुनि ऐं ओठारनि सां गॾु। जीअं त ही उठियूं थर जी सूंहं ऐं थरी मारूअड़नि जो सरमायो आहिनि, जेके थर जो ख़ालिस ऐं कुदरती पैदा थियल गाह खाई पंहिंजे वथाण ते वापसि ईंदियूं आहिनि। इते ॻाल्हि कंदासीं उठियुनि जे खीर जी, त हिकिड़ी उठ 1 किलो खां 4 किलो ताईं खीर ॾींदी आहे, जंहिं खीर मां न ई त लस्सी थींदी आहे, न ई विलोड़बो आहे, न ई उन मां मखणु निकिरंदो आहे, न ई त उनखे ॼावणी में ॼमायो वेंदो आहे। छो जो ही खीर ख़ैराती हूंदो आहे, इन करे तमामु ॾूराहनि इलाइक़नि खां अची माण्हू खीर ॾुहाए वेंदा आहिनि। ऐं ही खीर तमामु घणनि बीमारियुनि जे लाइ बि तमामु घणो मुफ़ीद आहे, जंहिंमें कारो कामिण, हेपाटाइटिस बी, सी, शुगर, ब्लड प्रेशर ऐं मादे जूं बीमारियूं ऐं जलंदर जहिड़ी बीमारी जे लाइ बि तमामु घणो मुफ़ीद आहे। नाज़रीन, उहो इन करे जो हिन थर में कुदरती थींदड़ गाह जेको ख़ालिस आहे, सिर्फ़ु ही उठियूं उनखे खाईंदियूं आहिनि, जंहिंमें कंडी, फोग, लाणो, फेर, चग, मुंह ऐं इन सां गॾु ॿिया केतिरा ई गाह जेके सिर्फ़ु वसकारे ते, बारिश ते थींदा आहिनि। न ई त उन्हनि खे दरियाई पाणी अचे थो ऐं न ई त को कलर जो असरु आहे, सिर्फ़ु थर जी अछी रेत ते उहो जेको ख़ालिस गाह थिए थो, उहो ई खाई करे जॾहिं उहो उठियूं खीर ॾींदियूं आहिनि, त उन में कुदरत जी ज़ात तमामु घणी शफ़ा रखी आहे। नाज़रीन, हिते इहो बि क्लियर कंदा हलूं त कुझु उठियुनि जो खीर फ़ाइदेमंद हूंदो आहे ऐं कुझु उठियुनि जो खीर जेको आहे उहो फ़ाइदेमंद नाहे हूंदो। उहो फ़क़ति खीर ई हूंदो आहे, जीअं ॿिनि जानवरनि जो खीर हूंदो आहे, अहिड़े नमूने उन में कंहिं क़िस्म जी का शफ़ा नाहे हूंदी। हाणे ॾिसणो इहो आहे त कहिड़ो खीर फ़ाइदेमंद आहे ऐं कहिड़ो खीर फ़ाइदेमंद नाहे। साफ़ ज़ाहिर आहे, जेके उठियूं थर में रहनि थियूं ऐं थर जो पाणी पीअनि थियूं, थर जो गाह खाइनि थियूं, जेके उते कुदरती जड़ियूं ॿूटियूं आहिनि, जंहिंमें ख़ुदा जी ज़ात कुदरती शफ़ा रखी आहे, उहो कुदरती जड़ियूं ॿूटियूं ऐं कुदरती गाह खाइण खां पोइ उहा कुदरती जड़ियुनि ॿूटियुनि जी जेका शफ़ा आहे, उहा ई ॾाचनि जे उठियुनि जे खीर में रब ताला रखी आहे। ऐं उन सां उहो जेको खीर आहे उन मां शफ़ा मिले थी, ऐं जेके जेके बीमारियूं अॻु में तव्हांखे ॿुधायूं आहिनि, इन सां गॾोगॾु ॿियूं खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि, जंहिंजे लाइ उहो तमामु घणो मुफ़ीद आहे। ऐं जॾहिं बि तव्हांखे उठियुनि जे खीर पीअण जी ख़्वाहिश थिए, त उन में इहो ज़रूरु नोट कजो त उहे उठियूं कहिड़े इलाइक़े में रहनि थियूं, कहिड़ो गाह खाइनि थियूं ऐं किथां जो पाणी पीअनि थियूं। त यकीनन जेके उठियूं थर में रहनि थियूं, थर जो गाह खाइनि थियूं ऐं थर जो ई पाणी पीअनि थियूं, त उहो खीर अव्हां जे लाइ तमामु घणो मुफ़ीद आहे, तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। ऐं उहो ई खीर उठियुनि जो जेको आहे उहो हर बीमारी जे लाइ फ़ाइदेमंद साबित थिए थो। बाक़ी जेके उठियूं शहरनि में अॾनि ते कुझु माण्हू, कारोबारी माण्हू झलियूं बीठा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे मथां लिखियलु हूंदो आहे त बीमारी की शफ़ा के लिए, या बीमारी जी शफ़ा जे लाइ उहो 100 रुपए गिलास ॾींदा आहिनि। त नाज़रीन, उहो खीर सही नाहे हूंदो, उन खीर में उहा शफ़ा नाहे हूंदी ऐं उन खीर पीअण सां तव्हांजो उहो फ़ाइदो न थींदो जेको फ़ाइदो तव्हां चाहियो था। इन सां गॾोगॾु पंहिंजे मेज़बान कबूतर फ़क़ीर खे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।